अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, पाकिस्तान खे दुनिया जे नक्शे ते ॾिसूं त ॿियनि मुल्कनि खां तमामु नंढो थो नज़र अचे। दुनिया में तमामु वॾा मुल्क पिया आहिनि जीअं रूस, अमेरिका, चाइना, इंडिया वग़ैरह। लेकिन दुनिया में कुझु अहिड़ा बि मुल्क आहिनि जेके पाकिस्तान त छा तव्हांजे ॻोठ खां बि नंढा आहिनि। अहिड़नि ई दुनिया जे 10 नंढनि मुल्कनि जा नाला तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कंदा। माल्टा दुनिया जो 10 नंबर ते नंढो मुल्क आहे। हिन मुल्क जी एराज़ी 316 किलोमीटर आहे ऐं आबादी सिर्फ़ 4,94,000। ॾखिण एशिया जो ही मुल्क मालदीव, जंहिंजी एराज़ी 300 किलोमीटर आहे ऐं आबादी 3,92,000। दुनिया जो 9 नंबर नंढो मुल्क आहे। सेंट किट्स एंड नेविस, हिन मुल्क जी एराज़ी 261 किलोमीटर आहे ऐं दुनिया जो 8 नंढे में नंढो मुल्क आहे। मार्शल आइलैंड, दोस्तों ही मुल्क दुनिया जो 7 नंढे में नंढो मुल्क आहे। हिन मुल्क जी एराज़ी सिर्फ़ 181 किलोमीटर आहे ऐं आबादी सिर्फ़ 58,000 ते मुश्तमिल आहे। लिएचटेनस्टाइन, हिन जी प्रोनाउंस शायदि मां सही न करे सघां। लिएचटेनस्टाइन दुनिया जो 6 नंढे में नंढो मुल्क आहे। आबादी सिर्फ़ 39,000 ऐं एराज़ी सिर्फ़ 160 किलोमीटर। सैन मैरिनो, दोस्तों एराज़ी सिर्फ़ 61 किलोमीटर ऐं आबादी 33,000। दुनिया जो 5 नंढो मुल्क आहे सैन मैरिनो। तुवालू, दोस्तों छा तव्हांखे यकीन ईंदो, हिन मुल्क जी एराज़ी सिर्फ़ 26 किलोमीटर आहे ऐं आबादी सिर्फ़ 11,192 माण्हुनि जी आहे। दुनिया जो 4 नंढे में नंढो मुल्क आहे तुवालू। नौरो दुनिया जो 3 नंबर नंढे में नंढो मुल्क आहे ऐं हीउ हिकु नंढड़ो आइलैंड आहे लेकिन आज़ादु आहे। एराज़ी सिर्फ़ 21 किलोमीटर ऐं आबादी सिर्फ़ 13,000 माण्हुनि जी अथसि। दोस्तों छा तव्हांखे यकीन ईंदो, दुनिया जे 2 नंबर नंढे में नंढे मुल्क मोनाको जी एराज़ी सिर्फ़ 2.2 किलोमीटर आहे, मतिलबु 3 किलोमीटर बि पूरी न आहे ऐं आबादी सिर्फ़ 39,000 माण्हुनि जी आहे। पाकिस्तान जे हिकु नंढे शहर खां बि तमामु थोरी आबादी वारो मुल्क आहे। दोस्तों दुनिया जो नंढे में नंढो मुल्क वेटिकन सिटी आहे, जंहिंजी एराज़ी 1 किलोमीटर बि पूरी न आहे ऐं आबादी सिर्फ़ 1000 माण्हुनि जी अथसि। यकीनन हीउ मुल्क तव्हांजे ॻोठ खां बि नंढो हूंदो। सिंधी ॿोली में तव्हांखे अहिड़ियूं वीडियोज़ मिलंदियूं रहंदियूं। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। असांखे जो इजाज़त, मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।